बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन वाचिंग द फ्रंट पेज है लैला निसार है मूसा गद स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर साफ़ी जीएम जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन गुज़िरियल हफ़्ते जो तमाम ख़बरूं अवां सां शेयर करणियूं आहिनि, कुझु सुठियूं ख़बरूं आहिनि त कुझु बुरियूं ऐं ईअं चइजे त ॾुखाईंदड़ दिलि ॾुखाईंदड़ ख़बरूं आहिनि। सो जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं महांगाई जी त गाटे ट्रोड़ महांगाई बरक़रार आहे। टीहर जेको आहे मौजूदा हुकूमत पेट्रोल जो बम आवाम ते बाक़ाइदा तौर ते किराए छॾियो आहे। पर जेकॾहिं असीं हुकूमत जी ॻाल्हि कयूं या PTI पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी ॻाल्हि कयूं, जॾहिं अॼोकी हुकूमत ऑपोज़िशन में हूंदी हुई त ही उहे दावा कंदी हुई त जॾहिं असां अची वेंदासीं त असां वटि प्लान आहे, स्ट्रेटजीज़ आहिनि, असीं महांगाई खे जेको आहे मुंहुं ॾेई वठंदासीं या IMF खे बि असीं मुंहुं ॾेई वठंदासीं। पर इहा ॻाल्हि अॼु असीं जमाली साहब खां पुछंदासीं त जॾहिं हू ऑपोज़िशन में हुया त छा इहा ॻाल्हि उन्हनि जे इल्म में न हुई त जेकी प्रीवियस हुकूमत आहे, यानी त उन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हुई, त हू IMF सां को पेट्रोल वधाइण जो मुआइदो करे आया आहिनि, ऐं जेकॾहिं इहा ॻाल्हि हुननि जे इल्म में हुई त छा हुननि उते को प्लान या स्ट्रेटजी न ठाहियो हुयो, या हो प्लान या स्ट्रेटजी ठाहिण खां वधीक में इमरान ख़ान जी हुकूमत ख़तमु करण में दिलचस्पी रखनि पिया, छो त इहे दावा पाण मौजूदा हुकूमत कया हुया। इन जे करे सवाल त अॼु असीं उथारींदासीं। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे आवाम जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त उन्हनि जा हालात बि जेके आहिनि उहे सभिनी जे आॾो आहिनि, न पघारूं पियूं वधनि, ऐं ॿिए तरफ़ जेको आहे महांगाई एतिरी तेज़ी सां वधंदी पई वञे जो आवाम जो जीअण मुश्किल ऐं जंजाल थी वियो आहे। ऐं सुठी ख़बर जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त 4 सालनि खां पोइ FATF जेको आहे पाकिस्तान खे ग्रे लिस्ट मां कढण जूं बाक़ाइदा तौर ते अप्रूवल ॾेई छॾियो आहे, तयारियूं करे छॾियूं आहिनि, प्रोसीजर जेको आहे उहो शुरू थियो आहे, छो त जेको पाकिस्तान आहे तमामु कंडीशन्स ते पूरो बीहे थो। इहा हिकु सुठी ख़बर आहे। इन ते बि असीं अॼु जमाली साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त बाक़ाइदा तौर ते ऐलान कॾहिं कयो वेंदो। सो उन ई हवाले सां परवेज़ वज़ीर बि जेको आहे हिकु बयानु ॾिनो त FATF जी ऑन साइट दौरे ऐं ग्रे लिस्ट मां निकिरण जा जेको आहे मुंतज़िर आहिनि। सो असांखे बि इंतज़ारु आहे त ऑफिशियल जेकी आहे अनाउंसमेंट कॾहिं ई थींदी त जेको आहे पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी चुको आहे बाक़ाइदा। सो बहरहाल पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआति कयूं था जेकी हिन वक़्तु महांगाई बरक़रार आहे, ऐं जमाली साहब खां ॼाणींदासीं त जॾहिं हुकूमत हाणे वारी मौजूदा ऑपोज़िशन में हुई त छा उन्हनि खे इन ॻाल्हि जी ख़बर न हुई, छो त हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा चेयरमैन चई रहिया आहिनि त मौजूदा हुकूमत IMF जे प्रेशर में अची वई आहे। हू जॾहिं हुया त IMF सां वॾी दुरुस्तगी सां मुंहुं ॾेई रहिया हुया। जमाली साहब, टीहर जेको आहे पेट्रोल जो बम किरी पियो आहे, पहिरियों बि असीं ॾिठोसीं त किरियो, उन खां बाद में बि, ऐं हाणे त जेको आहे बाक़ाइदा हिकु ब्लास्ट जी सूरत में किरियो आहे। आवाम बाक़ाइदा परेशान लॻी पई आहे, शयूं जेकी आहिनि उहे तमामु वधी वियूं आहिनि, ऐं ॿिया हुकूमत बि कुझु अहिड़ा फ़ैसिला वठणु शुरू कया जंहिंजे प्रोग्राम जे दौरान ॻाल्हि कंदासीं। पर पहिरियों अव्हां जेको आहे इन पेट्रोल जे महांगे थियण ते तबसरो करे वठो, ऐं जेको सुवालु आउं रखियो आहे इन जो बि जवाबु ॾेई वठो। ॾिसो, असां पंहिंजे पहिरियों प्रोग्राम तव्हांखे यादि हुजे त असां इहो चयोसीं त पेट्रोल वधंदो। जी जमाली साहब, तव्हांजी शइ जी अफ़सोस असांखे कॾहिं उमेद न ॾिनी। जी मसइलो इहो आहे त जिन खे थोरी बि ॼाण हुजे इंटरनेशनल सिचुएशन्स ते ऐं जेके मुआइदा हुकूमतूं कंदियूं आहिनि, ज़ाहिर आहे उन्हनि खे कुझु वक़्तु अॻु में ख़बर पइजी वेंदी आहे त मुस्तक़बिल अचण वारे में कहिड़ा कहिड़ा नवां क़दम खयां वेंदा। त ज़ाहिर आहे उन ई रिपोर्ट्स जी बुनियाद ते असां पंहिंजे प्रोग्राम्स में नाज़रीन जी कोशिशि कंदा हुआसीं त उन्हनि खे कंहिं क़िस्म जी का ख़ुशख़बरी न ॿुधायूं, बल्कि जेकी एक्चुअल डेटा ऐं सिचुएशन्स आहे उन खां पंहिंजे नाज़रीन खे आगाह कयूं। ऐं हींअर जेकॾहिं असां अंदाज़ो लॻायूं, पर हीअ हुकूमत मूंखे लॻे नथो त हीअ कंदी, पर तव्हां पंहिंजे नाज़रीन खे असां ज़रूरु ॿुधाए सघूं था त $8 खां $10 फ़ी बैरल में कमी आई आहे इंटरनेशनल मार्केट में फ्यूल जी। हुकूमत चाहे त कुझु घटि ज़रूरु करे सघे थी, पर जेकॾहिं हुकूमत पुराणो बैकलॉग जेको आहे ख़तमु करण जे लाइ उहे पैसा न घटि करे त उहो बहरहाल आवाम सां ज़्यादती हूंदी। जॾहिं इंटरनेशनल मार्केट घटि थी आहे त आवाम, पाकिस्तानी आवाम जो बि हक़ आहे त उनखे रिलीफ मिलणु घुरिजे। हाणे ॿी जिसां ई तव्हां ॻाल्हि कई त हुकूमत ऐं IMF जा या पुराणी हुकूमत जा जेके हींअर अपोज़िशन में आहिनि उहे जॾहिं हुकूमत में न हुआ त उन्हनि जूं ॻाल्हियूं, ॾिसो अपोज़िशन में केर बि हुजे उहो हमेशह IMF जे शर्तनि जी मुखालफ़त कंदो, IMF सां थियल मुआइदनि खां इनहराफ़ी कंदो, ऐं जॾहिं वरी उही हुकूमत में अची वञे जेकी अपोज़िशन हुजे त अल्टीमेटली जेके तव्हांजा मुआइदा थियल हूंदा आहिनि उन्हनि ते अमल दरामद करणु तव्हांजी मजबूरी बि आहे। सवाल इहो हूंदो आहे त इहे जेके इन क़िस्म जा जेके मुआइदा हूंदा आहिनि उहे कंहिं इंडिविजुअल माण्हू सां न हूंदा आहिनि, इहे मुल्कनि जी सतह ते थींदा आहिनि जंहिंखे तब्दील नथो करे सघिजे।
ऐं इन जो सभ खां वॾो मिसाल असां आराम सां आवाम खे ॾेई सम्झाए सघूं था त जॾहिं रेकोडिक मुआदे खे ख़तमु कयो वियो त पाकिस्तान ते $10 अरब जी जुर्मानो आलमी अदालत में लॻो ऐं वॾियूं मिंथूं मेड़ करे टर्की हुकूमत खे असां चयोसीं त बाबा रेकोडिक भले खणो पर इहो जुर्मानो माफ़ु कयो। त जंहिं बि मुल्क सां कॾहिं बि कंहिं बि हुकुमरान एग्रीमेंट कयो आहे त जेकी बि हुकूमत अची वञे उहा उन ते अमल दरामद करण जी पाबंद हूंदी आहे इंटरनेशनल क़वानीन जे मुताबिक़। पर जीअं इमरान खान साहब चवनि था त हुननि खे चयो वियो हुयो त तव्हां पेट्रोल वधायो पर असां जेको आहे पेट्रोल ऐं बिजली ते रिलीफ ॾियण जे लाइ पैसा रखिया हुया। त उहो ई त असां भुगते रहिया आहियूं न। जेकॾहिं हीअ इनराफ़ न कनि हा ऐं इहो बैकलॉग न क्रिएट कनि हा त शायदि हिकदमि ईअं महांगाई न वधे हा। छो जो जॾहिं बैकलॉग खे क्लियर करण जे लाइ तव्हांखे हिकदमि वॾे अमाउंट खे वधाइणो पियो त उन सां फ्लिक्चुएशन तमामु घणी अची वई। जेकॾहिं उन मुआदे ते हर 15 ॾींहंनि या महीने खां पोइ जेको बि हिननि जो तय हुयो उन मुताबिक़ जेकॾहिं हलनि हा त एतिरो वॾो जेको बैकलॉग जमा थियो उहो न थिए हा। बहरहाल इमरान ख़ान छो जो हाणे अपोज़िशन में आहे, पहिरियों तव्हांखे यादि हूंदो त PTI जा अॻुवान असांखे ॿुधाईंदा हुआ त अमेरिका में हेतिरी महांगाई वधी त बर्तानिया में हेतिरी महांगाई वधी। हाणे जेको आहे हिननि खे पाकिस्तान में शुक्र आहे जो महांगाई नज़र अची रही आहे जिते असां पहिरियों प्रोग्राम कंदा रहंदा हुआसीं। त हमेशह इहा ॻाल्हि यादि रखो त जेकी बि हुकूमत हूंदी उहे ज़ाहिर आहे उन इक़दामात जेके खयल हूंदा आहिनि उन्हनि खे डिफेंड कंदी ऐं जेके बि वरी अपोज़िशन हूंदी उहा उनजी मुखालफ़त कंदी। त ज़ाहिर आहे इहो थियण बि घुरिजे। असांजो असल मसइलो जेको आहे इन सिचुएशन में बिल्कुलु ॾिसो मां सम्झां थो त अपोज़िशन में जेके ही दावा कंदा आहिनि हाणे मीडिया जो इहो कमु आहे त उन्हनि दावनि जे बारे में हिननि खे बार बार असां यादहानी करायूं आगाही ॾियूं त भई जॾहिं तव्हां अपोज़िशन में हा त तव्हां महांगाई मार्च बि कयो पिया, IMF खे घटि वधि बि ॻाल्हायो पिया। IMF जे मुआदनि जी वरी असांखे जेकी ही फिलॉसफ़ी ॿुधाईंदा हुआ त $1 अरब जी एॾी वरी रक़म न आहे। इहो ई मुफ्ता इस्माइल साहब जेको आहे पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में फरमाईंदो $1 अरब जी जेको आहे $1 ते एतिरी वॾी का मसइलो ई कान्हे ऐं किथां बि मैनेज थी सघे थो। असल में ॾिसो सभ खां वॾो मसइलो हूंदो आहे नियत जो। जेकॾहिं नियत सुठी हुजे त मां सम्झां थो त कमु मुश्किलात ज़रूरु थींदियूं पर उहो को मसइलो न हूंदो आहे जंहिंजो हल न निकिरी सघे। ऐं असां हैरान आहियूं त ही पॉलिसीज़ ते अञा बि कान था ॻाल्हाइनि त तव्हां इकोनॉमी जी कहिड़ी पॉलिसी ॾेई रहिया आहियो। ॾिसो जेको ही थी रहियो आहे आख़िर किथे त हिन खे स्टॉप करिणो पवंदो न। हाणे वॾियूं जेके असां ख़ाम माल, छो जो सभ खां वॾो पैसो ज़ाहिर आहे असांजो वेंदो आहे जॾहिं ख़ाम माल असां कंहिं बि शइ जो ॿाहिरां घुराईंदा आहियूं त उहो इम्पोर्ट जी सूरत में मजबूरी आहे जो असांखे उहो पैसो ॿाहिरि वेंदो आहे। अॼु जीअं पहिरियों त सुबुह जो अफ़वाह फैलिजी वई त स्टेट बैंक शायदि डॉलर्स कान पई ॾिए, वरी पोइ स्टेट बैंक जी तरदीद अची वई त अॼोके ॾींहं में बि $20 करोड़ जेको आहे हुननि रिलीज़ कया आहिनि। हाणे डॉलर जी जेकी फ्लैक्चुएशन आहे उहा एॾी वधी वई आहे जो इम्पोर्ट एक्सपोर्ट करण वारा जेके कारोबारी तबिके जा माण्हू आहिनि यकीनन उहो शदीद मुश्किलात जो शिकार आहिनि। ऐं रुगो उन में इहो न आहे त रुगो कारोबारी तबिको उन सां मुतासिर थिए थो पर हितां जा जेके हज़ारे लखे स्टूडेंट्स ॿाहिरनि मुल्कनि में पढ़ी रहिया आहिनि ज़ाहिर आहे जेके हिते हुननि जा माउ पीउ आहिनि उन्हनि ते बि उनजो बर्डन वधी रहियो आहे ऐं पाकिस्तानी रुपए जी क़दुरु करण सां उन्हनि ते जेको आहे तमामु घणो नुक़सानु थी रहियो आहे। मसइलो इहो आहे त असां स्ट्रेटजी कान था ठाहियूं, असां प्लान कान था कयूं त फ्यूचर में, छो जो इहो सिलसिलो त रोज़ जी बुनियाद ते वधी रहियो आहे त इन्हनि जे खे रोकण जे लाइ जेको आहे असां कहिड़ी हिकमत अमली था बणायूं त इहा फ्लक्चुएशन कीअं रुकिजे। पाकिस्तान में इकोनॉमी खे वधाइण जे लाइ जेके इंडस्ट्रियल ज़ोन हूंदा हुआ उहे बि रुगो असां ऐलान जी सूरत में ॿुधंदा आहियूं त फलाणो धाबे जी इंडस्ट्रियल ज़ोन त फलाणो साइड 2 त फलाणो, सिर्फ़ु असां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं हुकुमराननि जूं। प्रैक्टिकली जेको आहे उन ते असांखे क़दम नज़र न ईंदो आहे ऐं जेकी इंडस्ट्री लाइ ही ज़मीन ॾींदा आहिनि अल्टीमेटली उहा इंडस्ट्री लॻण जे बजाए कंहिं न कंहिं तरीक़े सां वरी रेज़िडेंशियल कमर्शियल थी जेको आहे उहो कमर्शियल पर्पज़ लाइ या रेज़िडेंशियल पर्पज़ लाइ इस्तेमालु थियणु शुरू थी वेंदी आहे। असांखे फोकस करिणो पवंदो त असांजे मुल्क में लोकल इंडस्ट्री खे फ़रोग़ ॾियणो आहे जंहिंजो ख़ाम मां सम्झां थो माल असांखे वधीक ॿाहिरां न घुराइणो पए। असांखे उन इंडस्ट्री खे फोकस करिणो पवंदो जेको असांजे पंहिंजे वसीलनि जी मदद सां असां मुख़्तलिफ़ उनखे इस्तेमालु करे सघूं कमनि में। असांजी तवजह उन ते आहे ई कान। असां रुगो इहो ॾिसणु शुरू करे छॾियो आहे त IMF जा पैसा करे ईंदा,
जी IMF असांजी हाणे कीअं बि त मदद IMF कंदो, सां जेको आहे IMF असांखे प्रोग्राम कीअं कोन कर्ज़ बहाल ॾींदो, कराए सघिया न। या चाइना असांखे कीअं कर्ज़ ॾींदो, या सऊदी UAE असांखे कीअं कर्ज़ जमाली ॾींदो। साहब, उहो त ठीकु असांजो आहे, फोकस जेको आहे इन्हनि शयुनि ॾे पर आहे। तव्हांखे मां हिकु सभ खां वधीक अफ़सोस जी ख़बर थी ॿुधायां, मूंखे ॿुधी करे बि तमामु घणो दुख थियो। जीअं त ख़बर आहे त असां सभु चांहि पीअण में तमामु घणी इंट्रस्ट रखंदा आहियूं, दिलचस्पी रखंदा आहियूं, त चांहि जो कप जेको आहे पंहिंजो पाण खे रिफ्रेश करण जे लाइ। पर जमाली साहब, हिन नए पाकिस्तान में जेको आहे असांखे मशवरा ॾिना पिया वञनि पंहिंजे मौज़िज़ मिनिस्टर्स जे पारां, त तव्हां जेको आहे चांहि जी हिकु प्याली घटि पीअणु शुरू कयो। त छा इहे मशवरा जेके आहिनि दुरुस्त आहिनि? त हाणे इहा नौबत अची वई आहे जो असां पंहिंजे खाइण पीअण ते बि इन रीति जेको आहे असांखे कंट्रोल करिणो पवंदो, जो चांहि जी प्याली बि जेको आहे हाणे उन ते बि असांखे नज़रसानी करणी पवंदी, त वधि खां ॾिसणो पवंदो, यानी नापतोल खे चेक करिणो पवंदो, त वधीक त न थी वई आहे। ॾिसो, जेकॾहिं सच ॻाल्हाइजे त ऐं जमाली साहब, हिन ख़बर जा चर्चा जेके आहिनि इंटरनेशनल मीडिया में बि हलनि। चांहि जी इम्पोर्ट जेको आहे पाकिस्तान में तमामु घणी आहे, इन में त को शक कान्हे। त ॿाहिरि जी दुनिया में माण्हू जेकॾहिं विज़िट करण सां बि कंदा आहियूं, त उते एतिरो चांहि जो कॉन्सेप्ट आहे कान जेको हिते असां वटि पाकिस्तानी मुआशिरे में जेको कंसेप्ट आहे, या जेके असां जहिड़ा मुल्क ॿिया हूंदा उन्हनि में आहे। पर ज़ाहिर आहे हुकूमती मशवरा, हुकूमत खे इहे मशवरा ॾियणु न घुरिजनि। ज़ाहिर आहे जेको अफोर्ड करे सघे थो उहो 2 पीए कप या 4 पीए, उन सां हुकूमत जो मसइलो। पर इन सां छा दुरुस्तगी वाकई में पैदा थींदी, त आवाम बि जेको आहे ॾिसो, हिकु त असां वटि इन में को शक न आहे त असां वटि ज़िया कंहिं बि शइ खे करण लाइ घणो वक़्तु हूंदो आहे। ऐं तव्हां जेकॾहिं पंहिंजे असां पंहिंजे ॻोठनि जी जेकॾहिं मिसाल ॾियूं, त तव्हां ॾिसो उते जेके होटल्स हूंदा जिते माण्हू रुॻो वेही TV ॾिसंदा आहिनि, उते जेको आहे चांहि जा कहिड़ा दौर हलंदा आहिनि ऐं केतिरी दफ़ा थोरी देरि में। ऐं मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त उन चांहि में ख़ासि तौर ते असां पंहिंजी ॿाराड़ी जा ज़िक्र कयूं त खंड जो बि इस्तेमालु सभिनी खां वधीक उते ई थींदो आहे। यानी तमामु मिठी चांहि जेका आहे पसंदि कंदा आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त इन सां 2 नुक़सान आहिनि। मां कंहिं हुकूमत जी नथो चवां त उन्हनि जी एडवाइस ते, पर चांहि पीअण सां छा असांखे को वधीक फ़ाइदो थी रहियो आहे, या मिठी घणी खंडु विझण सां छा असांखे फ़ाइदो थी रहियो आहे? इन सां बिलियंस जो मसइलो आहे इहो। जॾहिं तव्हां चांहि पाकिस्तान में त चांहि कान थी ठहे न, ज़ाहिर आहे इहा त टोटल तव्हां प्रोडक्ट ॿाहिरां था घुरायो। जॾहिं तव्हां ॿाहिरां घुरायो था त इम्पोर्ट जी सूरत में लखें डॉलर जेको आहे हर महीने तव्हां उन ते ख़र्च था कयो न। त उन में त को शक न आहे त जेकी बि शइ तव्हां इम्पोर्ट कंदव, इहा त चांहि जी मिसाल अची वई, पर तव्हां जेकी बि शइ इम्पोर्ट कंदव अल्टीमेटली उहो बर्डन पाकिस्तान ते पवंदो। हाणे असांखे ज़ाहिर आहे जॾहिं क़ौम खे बि इहो सम्झणु घुरिजे त जेकॾहिं हिकिड़े मुल्क में जेकॾहिं अहिड़ी सिचुएशन आहे, त असांखे पंहिंजी शयुनि खे बि थोरो कंट्रोल करणु घुरिजे। जेकी हिकिड़ी दुरुस्त हिमत आहे, उहे शयूं जेके पाकिस्तान में, इहो सिर्फ़ु चांहि जो इशू ॻाल्हि नथो कयां, पर उहे शयूं जेके पाकिस्तान में इम्पोर्ट करे घुरायूं थियूं वञनि, उन्हनि सभिनी शयुनि में थोरी जेकॾहिं किफ़ायत शारी कई वञे, उहे लग्ज़री आइटम्स आहिनि। उहे लग्ज़री आइटम्स आहिनि जिन खे बैन कयो वियो आहे। पर मां चवां थो त जेकॾहिं काई बि अहिड़ी शइ जंहिंखे इम्पोर्ट करण में असांखे एक्सचेंज जी सूरत में लखें करोड़ें डॉलर्स जेको आहे उहो ॾियणा था पवनि, त जेकॾहिं उनखे थोरो असां किफ़ायत शारी जो उन में मुज़ाहिरो कयूं त इन में को हार्म न आहे। पर असांजी आवाम छो जो जोश में ऐं जज़्बात में अची वेंदी आहे। पहिरें ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त ख़ासि तौर ते ॿारनि जी ॻाल्हि थो कयां, त उते हर घर में ॿकरियूं या मेहूं या ॻऊं इन क़िस्म जा जानवर मौजूदु हूंदो आहे, जंहिंसां हू सेहतमंद मुआशिरे जी निशानी हूंदा हुआ। त उन्हनि खे खीर, ॾही, मखण फ्री में जेको आहे दस्तियाबु हूंदो पंहिंजे घर में। हाणे जेको आहे तव्हां ॿाराणियुनि में बि अफ़सोस सां मूंखे चवणो पवंदो आहे त उते जेको इहो दॿे वारो खीर आहे उहो तव्हांखे अक्सर नज़र ईंदो। त इहा आहिस्ता आहिस्ता असांजे माण्हुनि, छो जो पहिरियों माण्हू महिनती हुआ, महिनत घणी कंदा हुआ। हाणे आहिस्ता आहिस्ता इन लग्ज़रीज़ ऐं टेक्नोलॉजी जे करे जेको आहे माण्हू जेके उहे महिनत मज़दूरी कंदा हुआ, ऐं बदकिस्मती सां पाणी जी खोट जे करे, छो जो असांजी ज़रात बि तमामु घणी मुतासिर थींदी रही आहे, त उन्हनि जे गाह जी तकलीफ़ थी वई। न त पहिरियों त इहे घरनि जे आस पास एतिरी शयूं अवेलेबल हूंदियूं हुयूं। ऐं पहिरें ज़माने में त असांजा जेके औरतूं हुयूं उहो गाह ठाहिण जो ऐं सॼो कमु बि जेको आहे उहे कंदियूं। ऐं तव्हांखे यादि हूंदो त पहिरियों जेको ई अन्न जो जेको हिकिड़ो पाण जेको आहे उनखे पीहे करे जेको आहे पंहिंजे घर मिलाईंदा आहे उहे, पर इहे जेके कॉन्सेप्ट आहिनि इहे वक़्त जे हिसाब सां आहिस्ता आहिस्ता घटिजंदा था वञनि, ऐं इन जे करे ख़राबियूं तमामु घणियूं पैदा थी वियूं आहिनि। त असां उन ट्रेडिशन खे
या उन फ़ाइदेमंद शयुनि यानी खे सो बहरहाल अवां जे चवण जो उन्हनि मक़सद आहे खे त मां चांहि चवां वारी त इन मशवरे में में रुॻो त ग़लती हुकूमत न जी आहे। इन्वॉल्वमेंट असां हर शइ छो जो असां हुकूमत ते ॾींदा आहियूं बेसिकली असांखे पाण खे बि ॾिसणो आहे त असां पाण केतिरी हिन वक़्तु नाअहली जो मुज़ाहिरो करे रहिया आहियूं अच्छा ऐं उहे जेके कम हुया जेके करणु घुरिजनि हा उन खां असां दूरि थींदा वियासीं ऐं हर जॻह ते हिकिड़ो कमर्शलाइज़ेशन सिस्टम अची वियो ऐं कमनि में सवलाई त हाणे टी बैक आहे ऐं जेको आहे बसि खीर डिप करे जेको आहे उन छॾियोसीं, में डिप हा, करे ऐं जेको आसानी आहे जे तव्हां लाइ। कमु हलायो त उहो हिकिड़ो आहिस्ता आहिस्ता मुआशिरे में जेको असांजे मुआशिरे जी Lazy फॉरेन lifestyle। दुनिया में त ईअं ई हूंदो आहे उते त अच्छा, को सो अहिड़ो बहरहाल असां न मिनिस्टर जी चऊं एडवाइस पर इनका ख़राबी असांजे न त हुई जमाली साहब। मां तव्हांजे चवण जो जेकॾहिं मक़सद मुंहिंजी इहो ई आहे ज़ाती जेकॾहिं असीं import कयूं पिया ज़ाती चांहि, राय हुजे ऐं एतिरो त बिलियंस जो नुक़सान थिए पियो ज़ाती त राय जे जेकॾहिं तव्हां पुछंदव त आउं इन जे हक़ में आहियां अच्छा त असांखे किफ़ायत शिवारी हर हुन में फील्ड में ख़ासि तौर ते जेको असांजो इम्पोर्ट आइटम आहे कहिड़ी बि उहो शइ जो आहे उन में असांखे करणु घुरिजे ठीकु आहे। ऐं छो जो पाकिस्तान हिन वक़्तु हिकिड़े अहिड़े वक़्त खां गुज़री रहियो आहे जेको शायदि वक़्तु पहिरियों इन पाकिस्तान ते न आयो हुयो हिन वक़्तु महांगाई जी शरह असांजी जेको आहे हर 23 शइ सैकड़ो ते जेको वञी आहे करे पहुती आहे। उहो ज़मीन बोस थी रही आहे हिकिड़े तरीक़े सां जेकॾहिं उन में सभु गॾिजी करे हुकूमत जो साथ ॾियनि त इन में को हार्म न आहे असांजो पर मसइलो जमाली इहो आहे त साहब असां अवाम टारगेट कंदा साथ आहियूं में ॾे पर जेकॾहिं आउं इहो पंहिंजो थोरो तव्हांजे मॉडरेटर जी हैसियत सां ओपिनियन रखणु चाहियां थी त छा ईअं सही दुरुस्त न रहंदो जेकॾहिं पाकिस्तान जा जेके स्टेक होल्डर्स आहिनि जंहिंमें यकीनन पीएम शहबाज शरीफ़ यानी प्राइम मिनिस्टर बि शामिल आहे त हू कहिड़ी स्टेज ते वेहनि कहिड़े प्लेटफॉर्म ते जंहिंजे ज़रिए हू आवाम खे ॿुधाइनि त ही शयूं आहिनि जेकॾहिं असीं इन्हनि ते कंट्रोल करणु शुरू कयोसीं त ईंदड़ ही महीना कोई स्पेसिफिक टाइम ॿुधाए छॾनि त एटलीस्ट हिकिड़ी उमेद पैदा थींदी न त भई चलो ईंदड़ जेके वक़्तु आहे या ईंदड़ जेके महीना आहिनि उहे असांजा सुठा गुज़री सघनि था इफ वी स्टार्ट हैविंग सम सॉर्ट ऑफ कंट्रोल ओवर द थिंग्स त छा ईअं नथो थी सघे त थोरो आवाम खे बि सम्झ में अचे असल में असां वटि चुका आहे न मूं चयो न नेगेटिविज़म तमामु घणो आहे ऐं जेकॾहिं को हुकूमत या का वज़ीर आज़म का डेडलाइन ॾेई छॾे त 2 महीननि या 3 महीननि में या 6 महीननि में जेको आहे उहो ही कयो ऐं उनखां पोइ जेको आहे असां ऐं बिलफर्ज़ उहो न थिए पर अहिड़े बि त क़िस्म पोइ वरी जो जेको आहे बयान त उन्हनि हर ते शइ तव्हां fix ॾिसो थी त वेंदी, उन्हनि ते at least a sort of मीम्स उम्मीद ठहणु ॾियाराइनि। शुरू थी वेंदा उन्हनि ते जेको आहे तबसरा तज्ज़िया कालम शुरू थी वेंदा त हाणे बि असल ॾिसो में सवाल थियनि था न जीअं असल हुननि में पहिरियों महांगाई ख़तमु करण जा दावा कया त हाणे बि असीं सवाल कयूं था इहो ई मसइलो हूंदो आहे त असां त इहो ई था चऊं त हिन वक़्तु केतिरी हुननि हुकूमत उम्मीद कंहिंजी ॾियाराई। बि अचे इहो असां जॾहिं पीटीआई जी हुकूमत न बि पर जीअं हुई ही इत्तेहादी तव्हांखे हुकूमत यादि आहे आहे त हिक असां खां उन वधीक चवंदा हुआसीं त पार्टीज़ हुकूमत आहिनि कंहिंजी बि अची वञे कुझु नथो करे सघिजे त हीअ ज़ाहिर आहे जेको बि हुकमरान हूंदो उनजो पॉइंट ऑफ व्यू डिफरेंट हूंदो वरी ज़ाहिर आहे जेकी अपोज़िशन हूंदी उनजो पॉइंट ऑफ व्यू डिफरेंट हूंदो उहो त हर शइ खे इशू बणाईंदा न हाणे जीअं कल्ह हिननि एहतजाज कयो जी हाणे हिननि मुल्कगीर जेका एहतजाज एहतजाज थियो जी जेको ऑनलाइन आहे जेको आहे ऑनलाइन पाकिस्तान एहतजाज तहरीक हिनखे चइबो इंसाफ आहे कयो जेको त पोइ ऑनलाइन सुठी छो ॻाल्हि जो न ही आहे पार्टी जमाल साहब ऑनलाइन टेक्नोलॉजी आहे यूज़ कनि पिया एरा ऑफ असल में ही टेक्नोलॉजी पार्टी ऑनलाइन पार्टी आहे अच्छा हिन जो कमु ई जेको आहे इहो सोशल मीडिया ऐं मोबाइल ट्विटर इंस्टाग्राम ऐं इन ते आहे ग्राउंड इन करे असां चवंदासीं त हिननि खे ग्राउंड रियलिटी जी ख़बर न हूंदी आहे असल पर में छा अॼु जे दौर में सोशल हिन मीडिया वक़्तु जो जेको इस्तेमालु आहे करणु पाकिस्तान में ज़ाहिर आहे माण्हू उनखे ताक़त बणाइनि था पंहिंजी। इनखे एहतजाज करणु त सुठी ॻाल्हि हूंदी आहे असां उनजे ख़िलाफ़ु न आहियूं एहतजाज कनि था अचर वारे ॾींहुं 9 बजे जो उनजो टाइम था ॾियनि ऐं 11 बजे उहो शुरू था कनि एहतजाज जा ॾिसो तरीक़ा हूंदा आहिनि जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे एहतजाज परफेक्ट तरीक़े सां रिकॉर्ड कराइणो आहे त उन लाइ तव्हांखे जदोजहद करणी पवंदी आहे कोशिशि करणी पवंदी आहे क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे मुंहिंजे ख़्याल में इमरान ख़ान साहिबु हिकिड़ो सुठो ट्रैक रिकॉर्ड रखे थो एहतजाज करण जे हवाले सां कंटेनरनि ते बि तकरीरूं करण सां छो जो बेसिकली हर कुझु ॾींहं खां पोइ उन्हनि खे हिकिड़ी तकरीर यादि ईंदी आहे जेकी उहे वरी साॻी साॻी जेको आहे क़ौम खे ॿुधाइणु चाहींदा आहिनि त उन लाइ क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे इन्हनि खे खपे त ही कंहिं गर्मी में जे टाइम ते ॿाहिरि रोडनि ते अचनि ऐं उन गर्मी खे बर्दाश्त कनि हिननि जा वर्कर गर्मियुनि खे बर्दाश्त कनि या उते जेकॾहिं लाठीचार्ज पोइ ही उनजो जमाली साहब सुठो सॉल्यूशन न हुयो ऑनलाइन पर ख़ैर हू पाण घर में वेठा हुया जॾहिं त आवाम जेको आहे रात जो ॿाहिरि निकिरी आई हुई हाणे मां उहो अर्ज़ु थो कयां त जॾहिं तव्हां कंहिं बि हुकूमत ख़िलाफ़ु एहतजाज कंदा हो तहरीक हलाईंदा हो त तहरीक जो मतिलबु ई क़ुर्बानी ॾियणु आहे न त क़ुर्बानी त ॾियनि थोरी सी छो जो हिननि जी पार्टी त कॾहिं क़ुर्बानी ॾिनी कान्हे न हिननि खे ख़बर ई कान्हे तव्हां जेकॾहिं ट्रैक रिकॉर्ड मुस्लिम लीग नून जो खणो या पीपल्स पार्टी जो खणो त लातादाद तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त हुननि जा जलसा जुलूस मुज़ाहिरा एहतजाज धरना कंहिंमें लाठीचार्ज कंहिंमें शेलिंग कंहिंमें केसिस करे हुननि जा लीडर जेल में करे हुनजी सॼी क़यादत जेल में त हुननि त इहे सभु शयूं ॾिठियूं आहिनि न ऐं इन ई करे उहे सस्टेन कंदियूं रहंदियूं आहिनि बेसिकली हिन जे न वर्कर न हिननि जी क़यादत इहे शयूं ॾिठियूं ई कान्हनि हिननि खे ख़बर ई कान्हे
त मुल्क में पाकिस्तान में तव्हांखे सियासत करणी आहे त तव्हां इन्हनि शयुनि जी आदत विझो पाण में त तव्हां बि जेल वञी सघो था, तव्हांजे ख़िलाफ़ बि केस ठही सघनि था, तव्हां ते बि लाठी चार्ज शेलिंग थी सघे थी। त उहो उनखे चइबो आहे पोइ हिकिड़ो पाकिस्तानी मुआशिरे में हिकिड़ी पर बराबरी हाणे जो तव्हांखे बुनियादु। इमरान ख़ान साहब थोरो चेंज नज़र न पिया अचनि पंहिंजे बयानीअ खां थोरो सो हटी करे हाणे महांगाई जी जेको आहे मुसलसिल ॻाल्हि करे रहिया आहिनि। ॾिसो असल में हिननि जेको गैर मुल्की बयानियूं अमरीकी जेको साज़िश जो अच्छा, चूरन गैर खपाइण मुल्की जी साज़िश कोशिशि वारी कई। ॻाल्हि बि पूरी तरह सां दफ़न थी चुकी आहे जमाली साहब। ॾिसो हिननि अमरीकी साज़िश जो चूरन खपाइण जी कोशिशि कई, पर चूरन जो तव्हां ॾिसंदा त हिकिड़ो टेस्ट हिकिड़ी मुदत ताईं हूंदो आहे, पोइ ज़ाहिर आहे टेस्ट ख़तमु थी वेंदो आहे हुनजो। त हाणे उहो उन्हनि जो जेको बि टेस्ट हुयो उनजो दौरानिया ख़तमु थी वियो। हाणे महांगाई त ज़ाहिर आहे न पाकिस्तान जे हर माण्हू ऐं जो जमाली इशू साहब इन आहे। ई जेको आहे ॻाल्हि ते हाणे रिसेंटली अवां गुज़िरियल हफ़्ते ॾिठो हूंदो त DGISPR बि कैटेगोरिकली डिफरेंट शोज़ में इहा शइ जेको आहे बाक़ाइदा तौर ते चई त अहिड़े क़िस्म जी साज़िश कोन थी हुई, एलामीअ में बि जेको आहे साज़िश जो लफ़्ज़ इस्तेमालु न हुयो थियल। पर असां त पहिरियों चयोसीं त इहा इमरान ख़ान जी ज़हनी इख़्तिराश हुई जेको उन पंहिंजे ज़हन में हिकिड़ो सीन क्रिएट कयो। ऐं मां सम्झां थो त इमरान ख़ान साहब खे हिकिड़े राइटर जी हैसियत सां कमु करणु घुरिजे ऐं कंहिं फिल्म जी जेको आहे स्क्रिप्ट लिखणु घुरिजे। अच्छा। ऐं मां सम्झां थो त हू हिकु मज़ेदार फिल्म बि लिखी सघे थो, हिकिड़ी हॉरर फिल्म बि लिखी सघे थो, ऐं हिकिड़ी जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी मूवीज़ में ॾिसो त उहो हिकिड़ो सीन क्रिएट कंदा आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं उहो CIA ते या पेंटागोन ते या इन्हनि ते जॾहिं उहे फिल्मूं ठाहींदा आहिनि त हुननि जा जेके 5-7 एजेंट हूंदा आहिनि उहे ईअं उन्हनि खे पेश कंदा आहिनि त ॼण हिननि जेको आहे उहो मुल्क खे कंहिंखे बचाए छॾियो। त बेसिकली फिल्म जी हद ताईं उन में ॾाढो मज़ो ईंदो आहे, माण्हू इंजॉय कंदा आहिनि। यकीनन उनजी सेल बि जेको आहे तमामु घणी थींदी आहे। उहा प्रोडक्ट अहिड़ी हूंदी आहे छो जो बुनियादु उनजो कूड़ ते रखियलु हूंदो आहे न। त जंहिं बि शइ जो बुनियादु कूड़ ते रखियलु हूंदो आहे उहो उनखे खपाइणु सवलो हूंदो आहे, छो जो सच जेको आहे उहो ॾुखियो हूंदो आहे उनखे सेल करणु। ऐं जेकॾहिं को सच ॻाल्हाए त माण्हू उन ते यकीन करण लाइ तयारु न हूंदा आहिनि। जमाली साहब काफ़ी अॻु जेको आहे असीं तहक़ीक़ाती कमेटी जे बारे में बि ॿुधो हुयोसीं त जेको आहे मौजूदा हुकूमत तहक़ीक़ाती कमेटी खे तश्कील ॾियण जी जेको आहे का ॻाल्हि करे पई, त उन कमेटी जो छा थियो? ॾिसो इहे इन क़िस्म जी कमेटियूं जी कॾहिं रिपोर्ट मंज़र आम ते कान ईंदी आहे। ऐं उन जेकॾहिं बयानीअ में इमरान ख़ान एतिरो सचो हुजे हा त जंहिं तारीख़ में उहो ख़त आयो त इमरान ख़ान पाण वज़ीर आज़म हुयो, जेकॾहिं हू सम्झे पियो त साज़िश आहे त उहो पंहिंजी हुकूमत में पंहिंजी मौजूदगी में उन वक़्तु सदर बि अञा बि सदर उनजो ई वेठो आहे, कमीशन ठाहे छॾिया, कंहिं उनखे मना कयो हुयो। मसइलो हूंदो आहे सियासी पॉइंट स्कोरिंग। अच्छा। उन ख़त खे जमाली साहब आई एम क्यूरियस टू नो, काफ़ी तजस्सुस आहे मूंखे इन ॻाल्हि ॼाणण जो, यकीनन अवाम बि, त पीपल्स पार्टी जा सीनियर लीडर आहिनि एतिज़ाज़ हसन साहब, उन्हनि खे हिकिड़े प्रोग्राम में ॿुधो हुयो जॾहिं एंकर उन्हनि खां सवाल कयो हिन हवाले सां, त हुननि चयो त जेकॾहिं मदाख़लत थी आहे त पोइ साज़िश बि थी आहे। त इज़ दिस समथिंग दैट सीरियस? पर जॾहिं त DGISPR जी ॻाल्हि कजे उन्हनि कैटेगोरिकली डिनाई कयो आहे काफ़ी अरसे खां, या हुननि जी ॻाल्हि खे सीरियस वठणु खपे, दम आहे। एतिज़ाज़ साहब खे काफ़ी अरसे खां लिफ्ट कान करे रही आहे, त ज़ाहिर आहे उनजे दिलि में हिकिड़ो पंहिंजो जेको बि भरियलु आहे त उहो पीपल्स पार्टी जो सीनियर लीडर ई। पर जॾहिं पंजाब में ॿी क़यादत खे लिफ्ट कई वञे ऐं हिकु सीनियर माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वञे त ज़ाहिर आहे उनजे दिलि में कुझु अहिड़ा ॻाल्हियूं ज़रूरु हूंदियूं जेके हू कॾहिं न कॾहिं कंहिं तरीक़े सां सियासत में ऐं मीडिया में इन थियण लाइ बि माण्हू पंहिंजा बयान ॾींदो आहे ऐं ट्वीट्स कंदो आहे। अच्छा, इन हवाले सां इमरान ख़ान बि ॿियो बयान ॾिनो त DGISPR केरु थींदा आहिनि इहो चवण जो त साज़िश आहे या न? ॾिसो सलामती कमेटी में जेको आहे उहो उनजो बेसिक जेकी मां सम्झां थो त एक्चुअल जेकी रिपोर्ट्स हूंदियूं आहिनि फ़ौज जे तर्जुमान जी हैसियत सां ज़ाहिर आहे DGISPR ई आहे जेको इनफैक्ट DGISPR त इहो बि चयो त हुकूमत जीअं चाहे तहक़ीक़ात कराए, इदारा ताउन कंदा। कमेटी में जेको आहे उहो ज़ाहिर आहे फ़ौज जा सभु वॾा उहिदेदार मौजूदु आहिनि ऐं उहे सभु डिपेंड कंदा आहिनि उन रिपोर्ट ते जेके सलामती कमेटी सलामती सां मुतलिक़ इदारा आहिनि उन्हनि जी इंटेलिजेंस रिपोर्ट ते कंदा आहिनि। त ज़ाहिर आहे DGISPR सिर्फ़ु उहो ई चई सघे थो जेको उन सलामती जे इदारनि तरफ़ां हुकूमत खे या फ़ौज खे जेकी बि रिपोर्ट ॾिनी हूंदी उन बुनियाद ते उन इहो यकीनन प्रेस कमेटी जे एलामिये में बि साज़िश जो लफ़्ज़ इस्तेमालु न हुयो थियल। ॻाल्हि था कयूं त पाण इमरान ख़ान उन में वज़ीर आज़म हुयो ऐं जेकॾहिं उनखे शक हो या उनखे यकीन हो त पाण छो न कमीशन ठाहियईं, पाण छो एतिरा ॾींहं उन ॻाल्हि खे लिकाईंदो रहियो, छो उन ख़त खे डिस्क्लोज़ न थियणु ॾिनो,
छो उन खां पोइ OIC जो इजलास थियो, छो न उन ISI जे OIC जे इजलास में जेको आहे उन ख़त खे पेश करे ऐं पंहिंजी मुद्दो न पेश कयो वियो, त इहे ॻाल्हियूं बहरहाल उहो जेको चूरन हुयो बहरहाल ही मामलो हलंदो केसि ताईं गैर मुल्की साज़िश जो हाणे ॻाल्हियूं हलनि थियूं त सुप्रीम कोर्ट ताईं खणी वेंदा का हियरिंग हाणे थिए। तव्हां ॾिसो त PTI जी क़यादत जेको आहे अमेरिका में मुज़ाहिरो जॾहिं करे थी त उहो चए थी त अमेरिका जो मसइलो न आहे, अमेरिका जो को कसूर न आहे। हाणे हिननि जो जेको बयानियो आहे उहो पंहिंजे मां सम्झां थो त वक़्त जे हिसाब सां उहो पहिरीं उन ते जेको आहे उहो मौत जो शिकार पियो थिए ऐं दफ़न पियो थींदो वञे। बाक़ी असांजे जेके पाकिस्तान जा जेके असल मसइला आहिनि, जेकॾहिं असां उन ते ॻाल्हायूं त हिन वक़्तु महांगाई, इन में को शक न आहे त हिन वक़्तु पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो महांगाई आहे ऐं सभ खां वधीक जेको असांखे ॾुख बि आहे ऐं जेको असांखे नज़र अची रहियो आहे त हिन में सभ खां वधीक जेको मुतासिर थिए थो। अच्छा, इन ते इमरान खान साहब जो स्टेटमेंट आहे, हू चवनि था त गैर मुल्की साज़िश जे करे मईशत जो बेड़ो गर्क थियो आहे। ॾिसो, पाकिस्तानी मईशत जो बेड़ो गर्क थियण में गैर मुल्की साज़िश त पोइ तव्हां इहो चई सघो था त इंडिया जेको आहे असां जे ख़िलाफ़ु सभ खां वॾी साज़िश कंदो आहे ऐं जेके कुझु दोस्त असांजा प्राइवेट बिज़नेसमैन आहिनि उन्हनि जो जॾहिं असां ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं त उहो ॿुधाईंदा आहिनि त कीअं जेको आहे उहो जॾहिं बि डॉलर स्टेबल थियण जी पोज़ीशन में ईंदो आहे त हू कहिड़े तरीक़े सां क्वेटा ऐं अफ़गानिस्तान जे रस्ते खां पाकिस्तान मां डॉलर परचेस कंदो आहे, कुझु प्राइवेट मनी चेंजर्स जे थ्रू या जेके हवाला हुंडी जो कमु कंदा आहिनि उन्हनि जे थ्रू, त जीअं पाकिस्तान में डॉलर जी शॉर्टेज पैदा थिए। हाणे असांखे इहे क़दम रोकणु घुरिजे, हुकूमत जो इहो ई कमु हूंदो आहे त फोकस असां इहो था चऊं त हुकूमत ख़बर न आहे, सम्झ में नथो अचे त छो न फोकस उहे क़दम खणंदी आहे जंहिंसां स्टेबिलिटी पैदा थी सघे थी। ऐं इहो कोई एॾो वॾो मुश्किल कमु न आहे। पाकिस्तान में हेॾा इदारा आहिनि जिन जी बुनियादी ज़िमेदारी आहे त इन्हनि इशूज़ ते कमु कनि, पर ख़बर न आहे हर को इदारो पंहिंजे पंहिंजे मुंहुं हली रहियो आहे या हिक ॿिए सां को ताउन नथा कनि या इन्हनि शयुनि ते उन्हनि जी नज़र ई कान्हे या इहो उन्हनि जा गोल्स न आहिनि। वारो जेको ऐलान आहे इहो केतिरे हद ताईं आवाम खे रिलीफ मुहैया करे सघंदो ऐं छा इन ते जेको आहे इम्प्लीमेंटेशन शुरू थी वियो आहे, 2000 पहुचण शुरू थी विया आहिनि? ॾिसो, अवल त मां ज़ाती तौर ते त इन 2000 रुपया कंहिं बि माण्हू खे ॾियण जे ख़िलाफ़ु आहियां। असां त इहो चवंदा आहियूं त जेकॾहिं इहे पैसा 30 अरब या 20 अरब या जेतिरा बि तव्हां रखो था, जेकॾहिं इन सां तव्हां के लोकल इंडस्ट्रीज़ लॻाए या माण्हुनि खे रोज़गार जा वधि खां वधि मौक़ा फ़राहम कयो त इहो बेस्ट हिकिड़ो कमु हूंदो। 2000 रुपया के माण्हुनि खे ॾियणु उनजी मुसीबत जो, उनजी मुश्किल जो हल न आहे, पर जेकॾहिं तव्हां उनखे रोज़गार उन पैसनि मां ॾेई सघो त उनजो उहो मुस्तक़िल हल पैदा थी वेंदो। FBR जा जेके नसी मुलाज़िम ॾिठासीं त हू पंहिंजी पघारूं वधाइण जे लाइ एहतिजाज करे रहिया हुया, त इहो बि हिकु मामलो एग्ज़िस्ट करे। इंसेंटिव ॾियणा पवंदा। महांगाई जो मां इहो अर्ज़ु करे रहियो हुउसि त हिन वक़्तु सभ खां वधीक जेको परेशान आहे उहो आहे ई पघारदार तबिको। ॾिसो, जंहिंजी पघार हिकिड़ी फिक्स आहे ऐं उनजा ख़र्च इंक्रीज़ करे विया, प्रोफेशनल जहिड़ी बि फील्ड हुजे, मां हिकिड़े भंगी खां वठी ऐं मथे जी लेवल जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त जेकॾहिं पहिरियों भंगी तव्हांजो गटर 100 रुपए में खुलींदो हो त उन 200 रुपया उनजी चार्जिस करे छॾी। कंहिं मज़दूर जा जेकॾहिं 600 रुपया मज़दूरी हुई त उन 800 रुपया करे छॾी, कंहिं मिस्त्री जी 1500 हुई त उन 2000 करे छॾी। अहिड़े तरीक़े सां हू जेके प्रोफेशनल्स आहिनि उहे पंहिंजी पंहिंजी फील्ड में पैसा वधाए करे ऐं पंहिंजो ख़र्च हलाईंदा। सभ खां वधीक जेको मुतासिर आहे उहो पघारदार तबिको आहे, जंहिंजो को वसीलो ॿियो आहे कान ऐं उहो सिर्फ़ु पंहिंजी पघार ते ई डिपेंड करे रहियो आहे। त हिन मुल्क में जेकॾहिं मां सम्झां थो सभ खां वधीक को परेशान आहे त उहो पघारदार तबिको आहे। ऐं बदकिस्मती सां तव्हांखे यादि हूंदो त मां हींअर बि गारंटी सां चई सघां थो त सिंध हुकूमत सुठो हिकिड़ो क़दम खयो जो 25,000 मिनिमम वेजिस मुक़ररु कई। हाई कोर्ट उनखे 18,000 रुपया करे छॾियो, पर अॼु बि 18,000 बि उन मज़दूर खे नथी मिले। ऐं तव्हां मुख़्तलिफ़ फैक्ट्रियूं कई सर्वे कया जिते असां इन वक़्तु माण्हुनि जी 10,000 8,000 बि पघार आहे। त इहो मां चवां पियो त इहो ज़ुल्म जेको हिन मुल्क में थी रहियो आहे त असांजे न कंहिं लेबर लॉस ते अमल थींदो आहे। हालांकि पूरा पूरा डिपार्टमेंट ठहियल आहिनि, खाता ठहियल आहिनि, पर उहे खाता बि रुॻो सवाइ रुश्वत वठण खां अलावा जेको उन्हनि जो फ़र्ज़ु आहे, जेको उन्हनि जो कमु आहे, उहो उन कम ते अमल दरामद करण लाइ न आहे। उहो कंहिं फैक्ट्री, कंहिं जॻह ते, कंहिं दुकान में, कंहिं पार्क में, कंहिं में वेंदा त हू रुॻो इन ई लालच में वेंदा त हितां असांखे कुझु मिले त जेको आहे उन्हनि जो कमु हले, पर हू कॾहिं बि इहो न चाहींदा नथा थियणु ॾियनि त जेको एक्चुअल मज़दूर उते कमु करे रहियो आहे उनजी जेकी SOPs आहिनि उन मुताबिक़ उनजा केतिरा मसइला हल था थियनि। त असांजा जेके इदारा आहिनि बदकिस्मती सां उन्हनि में हाणे अवाम जी या आम ग़रीब जी मां सम्झां थो उन्हनि जे दिलनि मां रहम जी जेको मसइलो आहे उहो ख़तमु थी वियो आहे।
या जेको उन्हनि खे कानून जंहिंजे लाइ उन्हनि खे मुक़ररु कयो वेंदो आहे उन कानून ते अमल दरामद कराइण में उन्हनि जो इंट्रस्ट कान हूंदो आहे। कानून ॾाढा सुठा सुठा पाकिस्तान में आहिनि, मसइलो आहे अमल दरामद कराइण जो। हर फील्ड में कानून मौजूदु आहे, हर शइ जे लाइ कानून मौजूदु आहे। असां कॾहिं उन ते अमल दरामद जी कोशिशि न कंदा आहियूं। जेको बि असांजो हेठि खां मथे ताईं तबिको वेठो आहे हर को पंहिंजे पंहिंजे इंट्रस्ट लाइ कमु ज़रूरु कंदो आहे, पर कानून ते अमल दरामद कराइण लाइ कोई बि कमु कान कंदो आहे। त जेकॾहिं हिन मुल्क में रुॻो असां कानून ते मुख़्तलिफ़ शोबनि में अमल दरामद कराइण जो जमाली साहब हिन ॻाल्हि ते जेको आहे हीउ जेको हुकूमत फ़ैसिलो वरितो आहे सिंध में 9 वॻे जेके मार्केटूं बंदि थियनि ऐं 11 बजे ताईं जेको आहे शादी हॉल्स बंदि करण जो जेको नोटिफिकेशन जारी थियो आहे, इहो फ़ैसिलो जेको आहे आवाम जे केतिरे हक़ में आहे? छा इहो दुरुस्त फ़ैसिलो आहे त जीअं बिजली खे जेको आहे बचाए सघिजे, त छा इहो सही फ़ैसिलो आहे, दुरुस्त आहे, दुरुस्त ॻाल्हि आहे? पर काफ़ी जॻहनि ते असीं ॾिठोसीं त ख़िलाफ़ वर्ज़ी बि कई पई वञे हिन फ़ैसिले जी। पंजाब में बि जेको आहे उन बि बाद में क़दम मां इहो सम्झां थो त इहो फ़ैसिलो त 100% दुरुस्त आहे। ओके, ऐं असां उही आहे त असां कंहिं डिसिप्लिन खे बि मञण लाइ तयारु न आहियूं। हिकु तरफ़ असां ग़रीब मुल्क, असांजे मुल्क में बिजली जो बुहरान, हाणे मां हिकिड़ो मिसाल ॾियणु चाहींदुसि त छा लंदन में को बिजली जो बुहरान आहे, अमेरिका में को बिजली जो बुहरान आहे, ॿियनि मुल्कनि में को बिजली जो बुहरान आहे, पर ॾिसो त टाइमिंग आहे त हिन वक़्त ते ऑफिसूं या मार्केटूं या इहे खुलंदियूं ऐं हिन वक़्त ते बंदि थी वेंदियूं। ऐं मोस्टली मुल्कनि में जेके पावरफुल मुल्क आहिनि जिन वटि बिजली जो बुहरान आहे, कुझु बि कान्हे उन्हनि वटि कंहिं क़िस्म जो प्रॉब्लम न आहे, न का बुनियादी फैसिलिटी उन्हनि वटि घटि आहे। पर टाइमिंग जे हिसाब सां जेकॾहिं 8 बजे दुकानु खुले थी त उनजो टाइम आहे 5 बजे बंदि थींदी या 9 बजे, जेको बि उन्हनि मुल्कनि जे हिसाब सां को टाइम रखियलु आहे। बेसिकली डिसिप्लिन जो मसइलो आहे त असां वटि को डिसिप्लिन कान्हे। असांजो ज़िंदगी जो वहिंवार हलाइण जे लाइ असां पंहिंजी न बॉडी जे हिसाब सां को टाइम सेट कयल आहे, न जेको कमकार पर इहो जमाली साहब डिसिप्लिन जेकर असीं हुननि हुकूमत जी ॻाल्हि कयूं त छा इहो सही वक़्त ते उन्हनि खे यादि आयो आहे? पहिरीं बि त सिंध हुकूमत जेको आहे हुकूमत में ई रही आहे न, पीपल्स पार्टी जी हुकूमत रही आहे सिंध में, त छा इहो उन वक़्तु फ़ैसिलो वठणु हू सही न पिया सम्झनि जो हाणे सुजाग पैदा थियो आहे या बिजली जो बुहरान जेको आहे मसइला एतिरा वधी विया आहिनि? ॾिसो हिननि त जेको कयो आहे ज़ाहिर आहे उहो बिजली खे बचत लाइ फ़ैसिलो कयो आहे। मां बिल्कुलु बचत त ख़ैर थींदी। असल में असां चऊं था त इहो हमेशह जे लाइ हिकिड़ो निज़ाम हुजणु घुरिजे त दुनिया जा जेके ताक़तवर इकोनॉमी रखण वारा मुल्क आहिनि उहे सिज जी रोशनी में कमु करे रहिया आहिनि, ऐं असां जेके सफ़ा पसमांदा जेके चइजे मुल्क में रहंदड़ आहियूं, असांजी कोशिशि हूंदी आहे त असां कमी शाम खां पोइ शुरू कयूं। हाणे मसइलो इहो आहे त असां पंहिंजो पाण खे लग्ज़रीज़ में एब्ज़ॉर्व करे चुका आहियूं। असां जेकी इहो आहे महिनत मज़दूरी थींदी, हाणे तव्हां ॾिसो ॿाराणियुनि में काफ़ी एग्रीकल्चर लैंड्स जेके आहिनि उहे ॾिसो तव्हां त उहो एग्रीकल्चर ख़तमु थी थींदी वञे ऐं उते कमर्शलाइज़ेशन सिस्टम शुरू पियो थींदो वञे। त उहो छा आहे, पहिरें ज़माने में माण्हू फजर जी नमाज़ खां पोइ कोशिशि कंदा हुआ पंहिंजे ॿनी ॿारे ते वञी महिनत कंदा हुआ। हाणे जेको आहे असां मां उहो आहिस्ता आहिस्ता कल्चर ख़तमु पियो थींदो वञे ऐं इहो वधीक नुक़सानदेह आहे। असांखे पंहिंजे ज़िंदगी में जो वहिंवार हलाइण जे लाइ हिकिड़ो डिसिप्लिन ठाहिणो पवंदो। हर शइ जो जेसिताणी तव्हां टाइम टेबल न ठाहींदा तेसिताणी जेको आहे मुल्क तरक़ी नथी थी सघे। असांजी बदकिस्मती इहा ई आहे जो असां वटि कोई टाइम टेबल आहे कान कंहिं बि शइ जो। हाणे उन जे करे असां ॿियनि ते चवंदा आहियूं न इल्ज़ाम तराशियूं कंदा आहियूं। असां चवंदा त पंहिंजो हिकिड़ो मुल्क जो तव्हां डिसिप्लिन खे हिकिड़ो अमल दरामद त करायो न, हिकिड़ो नोटिफिकेशन जेकॾहिं ज़ाती राय हुजे त मां त सिज लथे खां पोइ कमकार जे हक़ में ई न आहियां। मां त चवंदो सिज लथे खां अॻु में जेके कमु करणा आहिनि ख़ासि तौर ते ऑफिस जा, मार्केट जा, शॉपिंग सेंटर जा, भई जेके ज़रूरी आहे त तव्हां मग़रिब खां पोइ जेको आहे वञो ऐं शॉपिंग कयो। भई जेकॾहिं कंहिंखे का शइ परचेस करणी आहे वठणी आहे त उहो सिज लथे खां अॻु में वठे पंहिंजे घर में। हिते असांजो कॉन्सेप्ट इहो थियो आहे त हाणे असांखे ख़बर पइजी वई आहे त 10 बजे जेको आहे दुकान बंदि जेकॾहिं थींदा त तव्हां ॾिसो 9:45 बजे हुन दुकाननि ते रश लॻल हूंदी। अरे सुबुह खां वठी छा पिया कयो? मसइलो इहो आहे त असां पंहिंजे तरीक़ेकार खे पाण ख़राबु कयल आहे। असांखे पंहिंजे तरीक़ेकार खे ठीकु करणो बिल्कुलु चेंज करणो पवंदो। त PMLN ऐं PTI जा जेके आहिनि सपोर्टर्स असीं चऊं त उन्हनि में तसादुम थी पियो काल्ह जॾहिं मुल्गीर एहतजाज थियो। जमाली साहब हीअ शिदत पसंदी छो पई वधंदी वञे? इख़्तिलाफ़ राय त माण्हू रखी पियो सघे, पर हीअ पंहिंजा रिश्ता या दोस्तियूं या अची तसादुम में पवणु इहा का दुरुस्त ॻाल्हि न आहे। आख़िर इहा शइ एतिरी छो वधी वई आहे? ॾिसो जॾहिं कुर्सियुनि में तमामु घणो ज़ाती इंट्रस्ट पैदा थी वञे ऐं जॾहिं लीडर्स जेके आहिनि उहे पंहिंजी ज़ात खां मथां न सोचे सघनि त
पोइ इन क़िस्म जा इशू क्रिएट थींदा आहिनि। असां पहिरियों बि इहो चयोसीं त हिन मुल्क में 1965 खां पोइ जेको सियासत जो आगाज़ थियो हुयो ऐं पीपल्स पार्टी मुस्लिम लीग नून ज़ाहिर आहे बाद में ठही, जमात इस्लामी या जेके ॿियूं जमातूं हुयूं, कॾहिं बि असां ईअं न ॾिठो त इन क़िस्म जो को पाण में शदीद तसादुम पैदा थिए कंहिं बि जॻह ते। हाणे मसइलो इहो आहे त हिते PTI जी क़यादत पाण अहिड़े क़िस्म जूं तकरीरूं करे थी, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं करे थी, अहिड़े क़िस्म जा जुमिला करे थी, वरी माण्हुनि जे घरनि जे ॿाहिरि एहतिजाज करण जी रवायत, कंहिं होटल में या कंहिं पार्क में माण्हू को वञे थो, वरी उन्हनि खे उते जो सियासत हाणे ज़ाती दुश्मनी में तब्दील थी वई आहे। भई इख़्तिलाफ़े राय अवां रखी था सघो, पर जेकॾहिं तव्हां तसादुम में पवंदव त नुक़सानु जेको आहे हर धुर खे पहुचंदो। सियासत जे करे पंहिंजूं दोस्तियूं ऐं रिश्तेदारियूं बराए महिरबानी ख़तमु न कयो। इख़्तिलाफ़े राय अवां यकीनन रखी सघो था। सो इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।